ॿिए पासे अव्हांखे मिठी मां ख़बर ॾींदासीं जिते नांग जे कखण सबबि औरत फौत थी वई आहे। अपडेट कयूं पिया अव्हांखे मिठी मां जिते नांग जे कखण सबबि औरत फौत थी वई आहे जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॻोठ करमली समूह में नांग जे कखण सबबि 30 वरियनि जी नारी फौत थी वई आहे। ख़बर अव्हां सां शेयर कयो पिया मिठी वेझो नांग जे कखण सबबि नारी फौत थी वई जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॻोठ करमली समूह में नांग जे कखण सबबि 30 वरियनि जी नारी फौत थी वई आहे। मिठी मां ख़बर ॾी पिया जिते नांग जे कखण सबबि नारी फौत थी वई जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। नांग जे कखण सबबि नारी फौत थी वई आहे जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया ख़बर जे हवाले सां मिठी वेझो नांग जे कखण सबबि नारी फौत थी वई आहे जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अव्हांखे ॿुधायूं ॻोठ करमली समूह में नांग जे कखण सबबि 30 वरियनि जी नारी फौत थी वई आहे। मिठी वेझो नांग जे कखण सबबि नारी फौत थी वई आहे जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अव्हांखे अपडेट कयूं पिया मिठी वेझो नांग जे कखण सबबि नारी फौत थी वई जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मिठी मां ख़बर ॾी पिया जिते नांग जे कखण सबबि नारी फौत थी वई आहे। नारी जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अव्हांखे ख़बर ॾी पिया ॻोठ करम अली समूह में नांग जे कखण सबबि 30 वरियनि जी नारी फौत थी वई आहे।